अॼु वज़ीर आज़म जे सानिया वंदन तरफ़ां हीउ एहतिजाज दुनिया जे ॿिनि मज़लूम क़ौमुनि जे हिमायत में कयो आहे, जंहिंमें हिकु फ़लस्तीन ऐं ॿी सिंधी क़ौम आहे। ऐं जेकॾहिं असां तारीख़ खे खणी ॾिसंदासूं त तारीख़ में जेको मोड ऑफ एप्रेटेंसी रहियो आहे फ़लस्तीन जे ख़िलाफ़ु, उहो ई मोड ऑफ एप्रेटेंसी सिंध में बि इस्तेमालु कयो पियो वञे। हुते बि हुननि असांजे फ़लस्तीनियुनि जे ज़मीन पेरनि हेठां कढी हुननि ते मज़ालिम कया। उहो साॻियो तरीक़ेकार हिते सिंध में बि इस्तेमालु कयो पियो वञे, सिंध में उनखे इम्प्लीमेंट कयो पियो वञे। ऐं सिंधियुनि जी ज़मीन, सिंधियुनि जो पाणी, सिंधियुनि जा वसीला, सिंधियुनि जी महदयात टोटल सिंधियुनि खे लातल कयो पियो वञे। लिहाज़ा ऐं वफ़ाक़ी हुकूमत खे इहा निमाणी गुज़ारिश कंदुसि त महिरबानी करे दरियाए सिंध खे न सुकायो। दरियाए सिंध जेको तहज़ीबुनि जो अमीन आहे, दरियाए सिंध जंहिं वसीले केतिरियूं ई तहज़ीबूं वजूद में आयूं, ऐं सिर्फ़ु दरियाए सिंध जो पाणी पीअण वास्ते इस्तेमालु नथो थिए, पर उहो पाणी झंगली जीवत आहे, असांजी माहौलियात आहे, उनखे कंट्रोल करे थो, समुंड खे कंट्रोल करे थो। अवां सिंध जो जेकॾहिं आजको चाहियो था, जेकॾहिं अवां पाकिस्तान जो आजको चाहियो था, महिरबानी करे इन्हनि कैनालनि तां हथु खणो।